में JUI सूबाई सिंध जे सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद महमूद सूमरो चयो आहे त किथे आहे उहो शख़्स जेको चवंदो हो त जॾहिं बिजली गैस पेट्रोल महांगो थियो त सम्झो वज़ीर आज़म चोर आहे। अॼु डॉलर आसमान सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। पेट्रोल 162 रुपया आहे। आशिया खुर्दोनोश आम माण्हू जी क़ुवत ख़रीद में न आहिनि रहिया। दिहाड़ीदार मज़दूर अॼु अटो चांवर ख़रीद करण खां लाचार आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार उन गुज़िरियल ॾींहुं मदरसा दारुल उलूम शिकारपुर में JUI ज़िले शिकारपुर जे मजलिस उमूमी दस्तूरी इजलास में कंदे कयो। उन वधीक ॻाल्हाईंदे चयो त मौलाना फज़ल रहमान पहिरें ॾींहुं चयो त हीउ शख़्स मुल्क दोस्त न आहे, लेकिन उन वक़्तु कोई ॿुधण लाइ तयारु न हो। अॼु उन जे 3 साल इक़्तिदार साबित कयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तानी अवाम जो दुश्मन आहे। हुन वधीक चयो त सिंध ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मसलत रोटी कपिड़ा मकान जे दावेदार नाअहली में इमरान ख़ान खां घटि न आहिनि। इन्हनि रोटी जी जाइ ते बुख, कपिड़नि जी जाइ ते कफ़न, मकान जी जाइ ते क़ब्रिस्तान सिंध जी अवाम खे ॾिनो आहे। हाणे पीपल्स पार्टी अवाम न बल्कि वॾेरनि जी पार्टी बणिजी वई आहे। सिंध जी अवाम जी नुमाइंदा जमायत अगरि आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे। हुन वधीक चयो त 23 मार्च ते सिंध खां लखनि जी तइदाद में अवाम महांगाई मार्च में शिरकत कंदो ऐं मौलाना फज़ल रहमान जी क़यादत में हिन मुश्किलातुनि खां निजात हासिल कबी। इजलास में तालुकनि जे ज़िम्मेवारनि मुफ्ती ग़ुलाम कादिर बिरोही, मौलाना ग़ुलामुल्लाह महर, मौलाना खाविंद बख्श बखरानी तंजीमी रिपोर्ट पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।